फरमाई त इज़ा ज़हब सुलुसिल लैल नज़ल रब्बु तबारक व तआला अस्समा अद्दुनिया फयक़ूलु हल मिन मुस्तग़फिरिन यस्तग़फिरुनी फअस्तग़फिर लहू व हल मिन साइलिन यसअलु मिन्नी फओतियहू। जने रात जा 2 हिस्सा गुजरी वञनि था, 3 हिस्सो रात जो बाक़ी रहे तो दुनिया सॼी आराम में। दुकान बंद, बाज़ारियूं बंद, अस्पतालूं बंद, डॉक्टर बंद, मौलवी साहबनि जा होंगरा पिया लॻनि, मुर्शिद जेके आहिनि तिन खे पतो ई कोन्हे त आसमान ते आहिनि या ज़मीन ते आहिनि, सॼी दुनिया ख़ामोश आहे। उन वक़्त में रब जी रहमत पहिरीं आसमान ते अचे थी, ऐलान थिए थो आहे को गुनाहगार माण्हू जेको हिन आधी राति जो उथी गुनाहनि जी माफ़ी घुरे त उनखे सभु गुनाह माफ़ करियां। आहे को बे औलाद जेको औलाद जी घुर करे त उनखे पुटड़ो ॾियां। आहे को बेरोज़गार जेको रोज़ी जी तलब करे त उनजी रोज़ी कुशादी करियां। मोहताज माण्हू सुतल आहे, बेपरवाह बारी उनखे पुकारींदो रहंदो आहे, ऐं बाना मुंहिंजी दरवाज़ो खुलियो पियो आहे, दुनिया जा दरवाज़ा बंदि थी चुका आहिनि, मुंहिंजो खुलियो पियो आहे, तुंहिंजे अचण जी देरि, मुंहिंजे अचण जी छा आहे चओ देरि आहे। जंहिं बि वक़्त में मुंहिंजे दरबार में ईंदे सम्झ। हा मुख़्तियारकार मूंखे ॿुधाए उन पटे वारो छाजे करे ॿिहारियो आहे? इन जे करे मतां को अंदरि लुंब मटे अचे मूंखे मोचड़ आणे पियो छा? इन जे करे त ॿिहारी न। पर असां वटि बि ईअं हूंदो आहे, को पीर मुर्शिद हूंदो आहे, को मौलवी हूंदो आहे, 5 ख़लीफ़ा अॻियां हूंदा आहिनि, पोश परे थियो। मुंहिंजो पीर पियो अचे या मस्त उठ पियो अचे, भेण दुनिया खे परे पियो कराई। मस्त उठा जा परे पोश पोश कंदो अचे, ख़ुदा जे रसूल त करे पोश पोश कोन कराई। ही पोश 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 कंदो अचे, वॾी अच्छी चादर लॻी पई आहे, ज़मीन खे ॿुहारी हणंदो अचे, अॻियां ख़लीफ़ा आहिनि, पोश पोश। इहे पोश पोश वारो दीन असांखे न खपे। चल दीन उहो आहे जेको मुहम्मद मुस्तफ़ा सम्झायो। दीन कहिड़ो आहे जेको छा सम्झायो? मुहम्मद मुस्तफ़ा सम्झायो। पर जेकॾहिं मुख़्तियारकार वटि 20 ॼणा गॾु दरख़्वास्तूं पेश कनि त 20 जी यकी ॾिसी सघंदो? हिते त करोड़ूं यक वक़्तु सुवाल कनि, मथां आवाज़ थींदो आहे लब्बैक या अब्दी। ऐं बाना